अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया व अला आलिहि व अस्हाबिहिल अत्क़िया वल अस्फ़िया वल मुहतदा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। औ कमा क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभे साथी दिल जी मोहब्बत से नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां दरूद शरीफ पढ़ी वठो वॾे आवाज़ से मोहब्बत से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यही किबला, यही काबा, यही गुलजार जन्नत है। यही किबला, यही काबा, यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों, यही तख्ते मोहम्मद है। ये कुरान नूरानी शीशा, ये कुरान नूरानी शीशा जड़ा सीधा राह दिखावे। जो पढ़े और अमल करे वो सीधा जन्नत जावे। इलाही आज कोई सिद्दीक सा ईमान पैदा कर। सभी बुलंद आवाज़ से आमीन चो। इलाही आज कोई सिद्दीक सा ईमान पैदा कर। उमर फारूक जैसा कोई जरी इंसान पैदा कर। जहाँ गुम हो हया शर्म, जहाँ गुम हो हया शर्म वहाँ उस्मान पैदा कर। अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा की आन पैदा कर। इलाही फिर वही इज्जत मिले दीने मोहम्मद को। इलाही फिर वही इज्जत मिले दीने मोहम्मद को। इलाही हम में कोई इब्ने अबी सुफियान पैदा कर। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। 10 जुलाई 2017 ते गोठ पीरल गबोल में बाद नमाज इशा एक बेहतरीन अजीम शान शुहदा इस्लाम जे उन्वान सा कॉन्फ्रेंस में अल्लाह ताला शिरकत जी सआदत नसीब फरमाइया। मुखा पहिराई काफ़ी उलमा किराम पांजे पांजे अंदाज से बयान कयो आ। हिन जमात वही अल्लाह जो कुरान बुधो आ। मुखा पहिरियां असांजा बेहतरीन खतीब मुजाहिद इस्लाम, मुजाहिद जमियत, परवाना जमियत हजरत मौलाना अब्दुल करीम अब्बासी साहब
सोहने अंदाज में अवां के समझायो। मुखा बाद भी हैदराबाद के इलाके में एक बेहतरीन आलिम दीन, एक बेहतरीन खतीब हजरत मौलाना गुलाम यासीन चन्नो साहब अन करीब तहां जे सामो तशरीफ फरमा थियण वारा हैं। कुछ टाइम जे लाए अल्लाह ताला मूंखे भी सआदत नसीब फरमाइया त बटे गालियूं मां भी सवाब जी नियत से बयान किया। दुआ क्यों अल्लाह इन प्रोग्राम के कबूल मंजूर फरमाए। बुलंद आवाज से सभी अमीन चो। आवाज समझ में अचे तो? जन दोस्तन ही हेडो जबरदस्त प्रोग्राम सजायो आ। अल्लाह ताला उन्हनि जी मेहनत के भी कबूल मंजूर फरमाए। मौलाना अब्दुल करीम अब्बासी साहब जी दावत ते मोहतरम जनाब अमानुल्लाह गबोल साहब जी दावत ते अवां जे हिन इलाके में पहिरों दफो अचण थियो आ। बटे गालियूं बुधाए बियूं। इंशाअल्लाह अल्लाह जे रहमत जो मीह वसी रहो आ। मीह वसंदो। मां यकीन से चवां तो ही एडी रहमत वारी महफिल आ, एडी बरकत वारी महफिल आ, एडी इज्जत वारी महफिल आ, एडी फजीलत वारी महफिल आ जो अञा हिन महफिल में तवां सा उथदा से कोन। अल्लाह रहमत सा जिंदगी जा गुनाह माफ फरमाए छड़ी। जन दोस्तन खैरात दिनिया अल्लाह ताला उन्हनि जी खैरात के भी कबूल मंजूर फरमाए। अड़ा प्रोग्राम खुदा हमेशा रखण जी तौफीक नसीब फरमाए। बहरहाल मां पहिरों प्रोग्राम आ अवां जो ज़हन ठाण आयो आ। सिर्फ अवां के अल्लाह जे कुरान जी दावत ॾियण आयो आ। शुरू में हिकड़ी हदीस अवां जे ज़हन मुताबिक समझंदो हला। हिते हिन प्रोग्राम जो इश्तिहार भी छपियो आ जेको मां मस्जिद में पढ़ियो। इश्तिहार भी छपियो, सजे इलाके में इश्तिहार लगो। हिते मौली अमानुल्लाह साहब ने ऐलान भी कया त बाबा असां वटि जलसो आ। पोइ हिन इलाके जे अंदर केतरन जवानन आवाज बुधो त बाबा हिन पीरल बोल जे गोठ में जलसो आ, हलदा से सुबाणे। के चवन लगा बाबा छड हाने छा यार हलऊं, टाइम कोने, तबीयत सही ना है। पोइ कहे पंहिंजा बहाना ठाया। के वरी जवान चवन लगा यार हमेशा हलदा हूं, खणी हिन फेरे ना हलियासे त छा थी पियो। पर हे अछन डाढ़न वाला बुजुर्ग, हे विचारा नौजवान, हे मासूम बच्चा और पांचो प्रोग्राम बुधी अल्लाह जी रजा जे लाए हिन प्रोग्राम में शरीक थी आया हैं। अचो तवां जो मज़हम ठाईंदो हला। हेडी सारी तादाद में हेडी जका जमात आई आ या तवां पांजी मर्जी सा ना आया हो, तवां के अल्लाह जी रहमत वठी आई है। बुलंद आवाज सा सुभान अल्लाह। हिते तवां पांजी मर्जी से ना आया हो, तवां के अल्लाह जी रहमत वठी आई आ। हिते मां तो सिर्फ परे खां आयो आ, सिर्फ तवां के दावत ॾियण आयो आ। पर हेडी जमात जेका शरीक थी आ इन्हनि के अल्लाह जी रहमत वठी आई आ। हिन जे करे तवां ॿुधा हो त मदीने उहो वेंदो आ जंहिंखे रब जी ज़ात घुराईंदी आ। पीमा जी खिदमत उहो कंदो आ जंहिं ते अल्लाह जी रहमत हूंदी आ। मस्जिद में उहो वेंदो आ जंहिं ते रब जी रहमत जी नज़र हूंदी आ। हेॾे तवज्जो कजांइ हिन क़ुरान जे प्रोग्राम में भी सिर्फ उहो ईंदो आ अजते अल्लाह जे रहमत जी नजर होंदी आहे। आज तवां ते रब राजी आ। सबे चो अल्हम्दुलिल्लाह। बुलंद आवाज सां मां ॻाल्हाइण थो चाहियां तवां सां। बुलंद आवाज सां चो अल्हम्दुलिल्लाह। तवां खे अल्लाह इन सोहणे कुरान जो दीदार नसीब कयो आ। तवां खे अल्लाह उलमा जो दीदार नसीब कयो आ। हे तवां पंहिंजी मर्ज़ी सां न आया हो, तवां खे रब जी रहमत वठी आई आ। अचो ॿी ॻाल्हि सम्झंदो हलां। बाजार भी वेंदा हो, शादी ते भी वेंदा हो, गमी ते भी वेंदा हो, शादन में भी वेंदा हो, पंहिंजे कमन सां भी वेंदा हो। पर हुते तव्हां जी मर्जी हल्दी आ। शादी में तव्हां जी मर्जी आ, पाण वञ या पंहिंजे पुट खे रवानो कर। गमी में तुंहिंजी मर्जी आ, तू पाण वञ या पंहिंजे पुट खे रवानो कर। बाजार में कम आ, हुते तुंहिंजी मर्जी हल्दी आ, पाण वञ या पंहिंजे पुट खे रवानो कर। या कंहिंखे चओ अदा बाजार मां ऐं मुंहिंजो सामान वठी अचाए। हेॾे तवज्जो कर। बाजार में तू पंहिंजी मर्जी सां वेंदो आ, पंहिंजे प्रोग्रामन में तू पंहिंजी मर्जी सां वेंदो आ। लेकिन हे कुरान जो प्रोग्राम, हे मुझे पाक मोहम्मद जे सीरत जो जलसो आ। हिते पंहिंजी मर्जी सां हल्दी आ। हिते उहो ईंदो आ अजते रब जी मर्जी हल्दी आ। हिते उहो ईंदो आ अजते रब जी रहमत जी नजर होंदी आ। मुसलमानो, रात जो हिन इलाके में हेडी जमात ॾिसी करे मुंहिंजी दिल ठरी वई आ। तव्हां कुरान जा दीवाना हो, तव्हां कुरान जा आशिक हो, तव्हां कुरान जा गुलाम हो, तव्हां रसूलुल्लाह जा हुबदार हो। नबी से फरमायो कुरान वारो एडी रहमत वारी महफिल आ जो
हिन प्रोग्राम मां तवा उठदो कोन अल्लाह जिंदगी जा गुनाह माफ फरमाए छॾींदो आहे। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। तव्हांजे इलाके में सुभान अल्लाह ते पाबंदी तो कोने? पोइ छो था ड्रिजो? बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ऐं मां त सुभान अल्लाह को सवा हलदो ई कोन। आदत अहिड़ी थी वई आहे जो सुभान अल्लाह को सवा हलणो ई न आहे। छो त मां चवंदो आहियां तव्हांखे बि त नेकियूं मिलनि न। केतिरियूं नेकियूं आहिनि ॿुध, हिकु दफ़ो सुभान अल्लाह चओ, अल्लाह से 20 लाख नेकियूं नसीब थो फरमाए छॾे। अल्लाह इन उम्मत मोहम्मद रब राज़ी आहे, इन उम्मत मोहम्मद रब मेहरबान आहे। हिकु दफ़ो सुभान अल्लाह चओ, अल्लाह 20 लाख नेकियूं नसीब फरमाए छॾींदो आहे। हा हा, मां इहा बि नबी से जी हदीस पढ़ी आहे, जेको हिकु दफ़ो सुभान अल्लाह चवंदो आहे अल्लाह जन्नत में बंगलो तामीर फरमाए छॾींदो आहे। मां ईअं बि पढ़ियो आहे, जेको उम्मत मोहम्मदी हिकु दफ़ो सुभान अल्लाह चवंदो आहे अल्लाह जन्नत में वण पैदा कंदो आहे। एॾो ड्रिघो वण, एॾो ड्रिघो वण, एॾो ड्रिघो वण जो तेज रफ्तार घोड़ो सजो महीनो भजदो रहे, वो थकी पेंदो पर सुभान अल्लाह जे वण वारो सायो अञा वडो होंदो आहे। हा हा, हिन ज़बान सा गिला न कर, हिन ज़बान सा चुगली न हण, हिन ज़बान सा इल्जाम न हण, हिन ज़बान सा गारियूं न ॾे, हिन ज़बान सा कंहिं मुसलमान के तकलीफ़ न ॾे। हिन ज़बान सा जहन्नम भी मिलदी आ, हिन ज़बान सा जन्नत भी मिलदी आ। अचो समझंदो हलाओ, साईं जन्नत मिलदी आ जी, जहन्नम मिलदी आ किए? गारियूं ॾींदे या जहन्नम जो बल बणाईंदी? अगर हिन ज़बान सा इल्जाम हणंदे नाहक बेकसूर या जहन्नम जो बल बणाईंदी। हिन ज़बान सा कंहिंजे मथां कूड़ हणंदे या दोज़ख जो बल बणाईंदी। पर हिन ज़बान सा जन्नत मिलदी आ। साईं जन्नत कीअं मिलदी? हिकु दफ़ो सो नबी साईं ते दरूद पढ़ त मिठे मोहम्मद जी शफ़ाअत नसीब थी वेंदी आहे। हा हा, हिन ज़बान सा अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कर त जन्नत मिलदी आ। सुभान अल्लाह चओ त मां ॻाल्हाईंदो हलां। हिन ज़बान सा जेकॾहिं सुभान अल्लाह चओ, अल्हम्दुलिल्लाह चओ, अल्लाह अकबर चओ, ला इलाहा इल्लल्लाह चओ त जन्नत मिली वेंदी आहे। अचो अॼु तव्हांखे क़ुरान जी दावत ॾियण आयो हां। क़ुरान आहे अल्लाह जी किताब आहे। असां वटि उहो क़ुरान आहे जंहिंखे हज़रत अली बि पढ़ियो आहे, उहो क़ुरान आहे जंहिंखे ख़ातून जन्नत पढ़ियो आहे। अॼु उन क़ुरान जी दावत ॾियण आया आहियूं। उहो क़ुरान आहे जंहिंखे करबला जे मैदान में हज़रत हुसैन पढ़ियो आहे। उहो क़ुरान आहे जंहिंखे चकी हलाइण जे दौरान अम्मा ख़ातून जन्नत पढ़ियो आहे। उहो क़ुरान आहे जंहिंखे हज़रत उमर पढ़ियो आहे। उहो क़ुरान आहे जंहिंखे हज़रत उस्मान पढ़ियो आहे। उहो क़ुरान आहे जंहिंखे मुंहिंजे सोणे मोहम्मद पढ़ियो आहे। उहो क़ुरान आहे जंहिंखे सभ खां पहिरियों मोहम्मद रब पाण तिलावत फरमाए छॾियो आहे। अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह वज़न में ईंदो इंशाअल्लाह, ऐं ॿियनि खे बि दावत ॾियो। सभई चवनि इंशाअल्लाह। महिनत कयो, माण्हुनि खे सम्झायो। अॼु कुफ्र वधी वियो आहे, अॼु शिरक वधी वियो आहे, अॼु बिदत वधी वई आहे। माण्हुनि खे न कलमे जी ख़बर, न माण्हुनि खे निमाज़ जी ख़बर, न माण्हुनि खे रोज़े जी ख़बर, न माण्हुनि खे हलाल जी ख़बर, न माण्हुनि खे हराम जी ख़बर, न माण्हुनि खे पाक जी ख़बर, न माण्हुनि खे पलीत जी ख़बर, न माण्हुनि खे शिरक जी ख़बर, न माण्हुनि खे तौहीद जी ख़बर। छो तव्हां परेशान थिया हो? हे क़ुरान मुंहिंजे मोहम्मद जो ज़िंदा मौजूदु आहे। अॼु 1400 साल खां बाद असां वटि अल्हम्दुलिल्लाह मौजूद आहे। असां नबी न ॾिठो, सहाबा न ॾिठा, करबला जा जवान न ॾिठा, हज़रत अली न ॾिठो। अगर 1400 साल खां बाद असां ॾिठो आहे त मिठे मोहम्मद जो क़ुरान असां ॾिठो आहे। मां त ईअं चवंदो आहियां, सिज में रोशनी घटि आहे, क़ुरान में रोशनी अञा ज़्यादा आहे। सुभाणे अल्लाह चवंदो मां पोइ ॻाल्हाईंदुसि। हे चंड में रोशनी घटि आहे, मोहम्मद जे क़ुरान में रोशनी अञा घणी बीठी आहे। हाणे जेको हिन खे पढ़े त आलिम बणिजे। सुभाणे अल्लाह चओ मां ॻाल्हायां। जेको हिन खे पढ़े त क़ुरान जो कारी बणिजी वञे, जेको यादि करे त क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी वञे, जेको अमल करे त वक़्त जो वली बणिजी वञे। नौजवानो अॼु तव्हांखे ॿी बि ख़ुशख़बरी बि ॾींदो हलां। सुभाणे अल्लाह चओ त ॿुधायांव। कुरान शरीफ में अल्लाह साईं नबी साईं जी उम्मत के हिकड़ो लक़ब ॾिनो आहे। तवज्जो कर, उहो लक़ब 1,24,000 नबियन जी उम्मत के न मिलियो आहे। आदम जी उम्मत आई आहे, उहो लक़ब न मिलियो आहे। हेॾे तवज्जो कर, हज़रत नूह जी उम्मत आई आहे, उन्हीं खे उहो लक़ब न मिलियो आहे। इब्राहिम खलील जी उम्मत आई आहे, उन्हीं खे उहो लक़ब न मिलियो आहे। मूसा कलीमुल्लाह जी उम्मत आई आहे, उन्हीं खे उहो लक़ब न मिलियो आहे। पर अल्लाह कुरान में हिकड़ो भलो लक़ब ॾिनो आहे, सिर्फ़ उम्मत मोहम्मद के नसीब फरमायो आहे। हाणे वो भलो लक़ब कहिड़ो? सुभाणे अल्लाह चओ त ॿुधायां। अल्लाह फरमाए तो मुझे मोहम्मद जी उम्मत भली उम्मत आहे। मुझे पाक मोहम्मद जी उम्मत
हे भली भली अल्लाह हे तवज्जो कर हे मुझो हुजूर जी उम्मत भली उम्मत आ सही छाजे करे भली आ जमीन घणी आ इनी करे भली आ चेन्ना पैसा घणा आहिनि चेन्ना भला असां वधीक सोहणा हूं छा चेन्ना असां वटि को वडी मिल्कियत आ इनी करे छा चेन्ना अल्लाह फरमाए तो या भली उम्मत आ सही छाजे करे भली आ इनी करे भली आ जो इन्हनि खे भलो मोहम्मद मिलियो आ सुभान अल्लाह जो मां ॻाल्हायां इनी करे भली आ जो इन्हनि खे भलो क़ुरान मिलियो आ अल्लाह इनी करे भली आ इन्हनि खे भलो मोहम्मद जो कलमो मिलियो आ इनी करे भली आ जो ईमाननि खे दीन जी दावत ॾींदा आज़ाम जी दावत तव्हां के देनी आ कलमे जी दावत तव्हां के देनी आ नमाज जी दावत तव्हां के देनी आ असा मुसलमान आज काथे बीठा हो आज इरादो क्यों इंशाअल्लाह पाण भी जलसन में ईंदा से ऐं ॿियनि खे भी दावत ॾेई मोहम्मद जे क़ुरान में शरीक कंदासीं इंशाअल्लाह सब जोर सां चओ सब बुलंद आवाज़ सां हिकड़ी ॻाल्हि ॿी ॿुधायांव अफ्रीका जो जंगल हाणे भी दुनिया जो खतरनाक जंग आ हे इलाको में आज पहिरों दफ़ो ॾिठो आ थी सके तो आज को 30-40 साल अगे सॼो जंग हूंदो हिते चङे भले माण्हू के वेहण घुमण जी जगह न हूंदी पर खतरनाक जानवर भी हूंदा लेकिन हिन माल भी 1400 साल का बाद दुनिया में खतरनाक इलाको अफ्रीका जो आ मुझे पाक मोहम्मद जे सहाबा अफ्रीका में वनी करे अल्लाह जे क़ुरान जी दावत ॾिनी आ जेकर उन्हनि जी दावत न हुजे आज मोहम्मद जो कलमो न मिले हा उहे दावत न असां मुसलमान न हुजूं हा अफ्रीका जे जंगल जे किनारे ते नबी सिंह जा सहाबा बीठा आहिनि हाणे तवज्जो कर अफ्रीका जे जंगल जे किनारे ते हुजूर सिंह जा गुलाम बीठा आहिनि उतों जे माण्हुनि खे ख़बर पई त के जवान आया आहिनि उन्हनि जे चेहरे में नबी जी सुन्नत आ सुभान अल्लाह जो मां ॻाल्हायां बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह रात जो दाढ़ी के फाणी दे हेरे तवज्जो कर रात जो दाढ़ी के फाणी दे ऐं दाढ़ी के खुशबू हण रात जो दाढ़ी के फाणी दई ये मोहब्बत करे दाढ़ी सा प्यार करे ए मुझे नबी जी सुन्नत आ ये रात जो सुमी पो सुबह जो उठ दे अल्लाह 40,000 ने क्यों नसीब फरमाए छड़ींदो आ ए मोहम्मद जी सुन्नत आ सुभान अल्लाह अफ्रीका जे जंगल जे किनारे ते जवान बीठा आहिनि उन्हनि जे हिकिड़े हथ में अल्लाह जो क़ुरान आ सुभान अल्लाह चो ऐं ॿिए हथ में मिसवाक आ चओ सुभान अल्लाह ऐं उन्हनि जे चेहरे ते मोहम्मद जी सुन्नत आ हसीन जमील चेहरा आहिनि अफ्रीका जे जंगल जे किनारे ते बीठा आहिनि उतों जे माण्हुनि खे ख़बर पई उन्हनि पाण में सोचो यार हलो त सही ये केर जवान आहिनि उन्हनि जे हथ में किताब आ उन्हनि जे चेहरे में दाढ़ी आ हसीन जमील चेहरा आहिनि अफ्रीका जे खतरनाक जंगल जे दरवाजे ते बीठा आहिनि हलो उन्हनि सां मिलूं उतों जा माण्हू गॾिजी करे नबी सिंह जे सहाबा सां अची मिलिया हाणे सुभान अल्लाह चो भली ॻाल्हि ॿुधाए पोइ सहाबा खे चवण लॻा काथों आया हो ऐं केरु आयो सहाबा चओ असां मदीने मां आया आहियूं मिठे मोहम्मद जा ग़ुलाम आहियूं हेॾे तवज्जो कंदे मां पोइ ॻाल्हाईंदुसि मदीने मां आया आहियूं मिठे मोहम्मद जा ग़ुलाम आहियूं हिते छाजे करे आया आहियो चए हिते असांखे अल्लाह जे क़ुरान जी तबलीग करणी आहे हिते माण्हुनि खे निमाज़ सेखारणी आहे माण्हुनि खे क़ुरान जो आवाज़ सेखारणो आहे हुतां जा माण्हू चवण लॻा साईं तव्हां पोइ हिते मोटी वञो पंहिंजे पंहिंजे इलाके में हलिया वञो छो चे ही खतरनाक इलाको आहे हिते कोई रही न सघंदो आहे ढंग जा जानवर खतरनाक हिते सभिनी खे नुक़सान मिलंदो आहे तव्हां वरी मदीने पाक में आया हो हेॾा सुहिणा सेबता हो तव्हां असांजा महिमान हो हितां हलिया वञो नबी सिंह जे साहबी चओ ही न पोइते न मोटंदा आहिनि हे मदीने जे घोट मोहम्मद जा नौकर आहिनि सुभान अल्लाह चओ त मां ॻाल्हायां हिते तबलीग करणी आहे सहाबा किराम उते दरवाजे ते बीह रहिया हज़रत मुज़बिर बिन यसार जेको उन जमात जो सालार हो उन दरवाजे ते बीह करे छड़ो ऐलान कयो अल्लाह ऐलान ॿुधजाए मुंहिंजे मोहम्मद जे सहाबा जो हिते ऐलान कयईं झंग जा जानवरो तव्हां हिते हमेशा रहंदा आहियो ऐं अमा अॻिते बि तव्हां रहंदो अज हिकड़ी रात ले झंग खाली क्यों मदीने जे घोट मोहम्मद जा गुलाम रहंदा हिकड़ी रात ले झंग त खाली क्यों मदीने जे घोट मोहम्मद जा गुलाम रहंदा खुदा जो कसम सहाबा चवन था असा अखियन सा डिठो से ओए झंग जा जानवर पांजे बच्चन के मोहन में विझी ओए झंग जा जानवर पांजे बच्चन के पेरन में विझी ओए झंग जा जानवर पांजे बच्चन के बगलन में विझी ये गिलींदा पिया वजन एकड़े 5 मिनटन में अफ्रीका जो जंगल खाली थियो ए मुझे पाक मोहम्मद के सहाबा उते भी करे अल्लाह जे कुरान जी तालीम पहुंचाई है सबे चो इंशाअल्लाह सा मेहनत कंदा से सबे जोर सा चो इंशाअल्लाह हाने नमाज जी दावत तहां के भी देनी आ कलमे जी दावत तहां के भी देनी आ कुरान जी दावत तहां के भी देनी आ
मदरसे जी दावत तव्हां खे भी देनी आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी दावत तव्हां खे देनी आ अगर तुंहिंजी मेहनत सां हिकड़ो बेनिमाज़ी निमाज़ी थियो अगर तुंहिंजी मेहनत सां हिकड़ो बे ॾाढ़े रखण वारो ॾाढ़ी रखण वारो बणिजियो अगर तुंहिंजी मेहनत सां हिकड़ो मुशरिक मुवहिद थियो अगर तुंहिंजी मेहनत सां हिकड़े माण्हू खे निमाज़ मिली वई अगर तुंहिंजी मेहनत सां हिकड़ो कुरान जे वैज़ में हलियो आयो मां यकीन सां चवां तो अल्लाह तुंहिंजी ज़िंदगी जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो मेहनत कयो सबे चो इंशाअल्लाह मेहनत कंदासीं बुलंद आवाज़ सां हाणे मां पंहिंजे मौज़ू ते अचां तो थोरो हाणे सम्झण जी कोशिश कजां ही किताब अल्लाह जो कुरान आ सुभान अल्लाह चो पंजन शयुनि जो दीदार करण इबादत आ बैतुल्लाह जो दीदार इबादत आ हिन कुरान शरीफ जो दीदार इबादत आ पीमा जो दीदार इबादत आ ज़मज़म जे पानी जो दीदार इबादत आ ऐं उलमा जो दीदार भी इबादत आ हिंदुस्तान में एकड़ो कुराड़ो मरियो जिनकी उम्र हुई 90 साल जिन माल फौत थियो त हाणे उन्हीं के गुस्ल पे दन गुस्ल दे जिन माल कब्रिस्तान में खणिया जिन माल उन्हीं के कब्र में दफन कर पिया कसम खुदा जो दुनिया जे मुश्क ए अंबर जी खुशबू घट हुई उन्हीं कुराड़े जे कब्र में अल्लाह जन्नत जी खुशबू अना ज्यादा हलाए छदी हाँ हाँ जन्नत में खुशबू मिलती आ हिते तवा कब्र खोटिया उन्हीं में हड्डा पिया हिते तवा कब्र खोटिया उन्हीं में कफन जा टुकड़ा पिया हिते तवा कब्र खोटिया उन्हीं में पुराना दिल्ला पिया हिते तवा मौलवी साहब को सवाल क्यों मौलाना हिते कब्र खोटिया हिते हड्डा पिया मैयत के दफन कजे या न कजे मौलवी साहब जवाब तो दे ये पुरानी कब्र आ हिते दफन मैयत के न कजो इनके बंद करे चलो हेडो बी कब्र खोटिया उन्हीं में कफन जा टुकड़ा पिया मौलवी साहब इतने पुरानी कब्र आ मैयत के दफन कजे या न कजे मौलवी साहब जवाब तो दे इतने पुरानी कब्र आ इनके इतने दफन न कयो मैयत के अल्लाह एडे कब्र खोटिया उन्हीं में हड्डा पिया इतने कब्र खोटिया उन्हीं में पुराना दिल्ला पिया इतने कब्र खोटिया उन्हीं में कफन पयो आ पर हिते जेका कब्र खोटिया उन्हीं में उहो लाश मिलियो आ जंहिंखे दफन थे 1400 साल थी आहिनि पर अञा ताईं ॾाढ़ी मां गुस्ल जो पानी ट्रिमी रहियो आहे या ना है अना ते उन्हीं जे कफन के मिट्टी भी लगल ना है ए केड़ो जवाना जंजी कब्र में जन्नत जी हवा थी हले ए केड़ो जवाना जंजे कफन के मिट्टी हाथ न लातो आ ए केड़ो जवाना जंजो चेहरो बरी रहियो आ अल्लाह ओ यो शख्स आ जेको कुरान जी तालीम हासिल करे पांजी नमाज पाबंदी सा पढ़े हलाल जो रिज़्क खाए तौहीद वारो अकीदो रखे केतरो भी गुनाहगार अल्लाह उन्हीं जी कब्र के क़यामत रोशन फरमाए शरीदो आहे आज सबे चो इंशाअल्लाह पढ़दा से कुरान शरीफ सबे बुलंद आवाज सा जमा डाडे के कुराड़े के दफन क्यों त उन्हीं जे कब्र में जन्नत जी खुशबू हुई हाने तवा के परे नथो मोकलिया लाहौर डिठो तो लाहौर न तो बुधो तो हुंदो ना लाहौर जे शेरा वाला गेट था उन्हीं शेरा वाला गेट जे दरवाजे ते हिकड़ो उलमाए देवबंद जो दरवेश आलिम हजरत मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह होते दफन थो पियो खुदा जो कसम हाने भी तवा कब्र ते वनो उन्हीं जे दुनिया जे मुश्क ए अंबर जी खुशबू घटा उन्हीं जे कब्र जी मिट्टी में जन्नत जी खुशबू अची रही है अंग्रेज आया उन्हनि चो असा के मिट्टी दियो असा खणी वनो अब छा कंदो जे लेबोरेटरी में चेक कंदा से या खुशबू काथों जी आ अंग्रेजन जी वडी टीम आई डॉक्टरन जी आलमन चो तवा खणी वनो लाहौरी रहमतुल्लाह अलैह जी उनी कब्र में थोड़ी मट्टी खणी वया बर्तानिया उते मिट्टी के चेक क्यों इन में खुशबू छाजी आ जे या खुशबू ईरान जी भी ना है या खुशबू इराक जी भी ना है या खुशबू के बे मुल्क जी ना है आखिर सोचे सोचे वो डॉक्टरन जी टीम पाकिस्तान में आई अची करे चवन लगा उलमा सा मिलायो जनरल अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह से मिला उते ऐलान क्यों अताउल्लाह शाह ही जका कब्र जी खुशबू आना या दुनिया जी खुशबू ना है या जन्नतुल फिरदौस जी खुशबू आ असा के जल्दी क्यों मिठे मोहम्मद ते कलमो पढ़ायो त असा भी मुसलमान थियण जे लिए तैयार आयो कब्र रोशन थींदी जो कुरान पढ़े सुभान अल्लाह चो मंगल हया जो नमाज पढ़े उन्हीं जी कब्र रोशन थींदी आ असा तवा के सीधो दग ॾेखारण आया हूं मां हला तो ते पंहिंजे मौजू ते पर शुरू में गाल समझ जमा डाडे के दफन क्यों उन्हीं जे कब्र में खुशबू जन माल दफन करे मोटी आया
हिकड़े भाई के माई सड़कियो अबा हेड़िया तुझे कपड़न में या खुशबू छाजी आ चे अम्मा ये खुशबू तो मां तो न हया चे तुझे हथन में खुशबू आ चे अम्मा या मां भी न हया चे छाजी खुशबू आ अगर हिकड़ो बो भाई टपियो उनी वट भी खुशबू तुझे कपड़न में खुशबू चे अम्मा असा डाडे के दफन कियो आ ना उनी जे कब्र में खुशबू हुई उनी जे कब्र में अल्लाह से मुश्क हवा जी हवा हलाई ही अम्मा डाडे जो अमल केड़ो होयो चे अब्बा होयो भी अनपढ़ल होयो भी गुनाहगार होयो भी जाहिल पर हिकड़ो अमल डिठो से सुभान अल्लाह जो थाने बुधाया वडे वडे आवाज सुभान अल्लाह जो बुधाया सुबह जो उठदो होयो हेदे तवज्जो कर सुबह जो उठदो होयो कुरान शरीफ खणदो होयो कुरान शरीफ जो दीदार करे पढ़ल भी न होयो आलिम भी न होयो सिर्फ कुरान शरीफ जो दीदार करे बस एतरो चोंदो हो अल्लाह तू भी सच्चो आ ही तुझो कुरान भी सच्चो आ वरी वरक खोले अल्लाह तू भी सच्चो आ मदीने जो घोट मोहम्मद भी सच्चो आ वरी वरक खोले अल्लाह तू भी सच्चो आ ए तुझो कुरान भी सच्चो आ तू भी सच्चो आ मदीनो भी सच्चो आ अल्लाह तू भी सच्चो आ तुझो कलमो भी सच्चो आ ये सजे कुरान जो दीदार करे वरी बंद करे रखी छड़ींदो हा नौजवान चोंदो आ माके निंड अची वई मां निंड में ख्वाब तो दिसा मुझो डाडो जन्नत जे हिंदोरे में झूठदो वेठो आ मां जो डाडा केड़ो अमल खुदा के पसंद आयो अब्बा इन कुरान जी मां इज्जत कई है इन कुरान सा मां प्यार क्यों हाँ इन कुरान सा मां मोहब्बत कई है मुझे सीने में इन कुरान के मां जगह दिनी है दुनिया वारो अचो कुरान जी दावत हो जाओ इज्जत भी कुरान में आ गैरत भी कुरान में आ नमाज भी कुरान में आ हया भी कुरान में आ रोज़ो भी कुरान में आ दुनिया जी कामयाबी कुरान में आ कब्र जी रोशनी कुरान में आ ईमान कुरान में आ शफाअत कुरान में आ रब जो शान कुरान में आ नबी जी रिसालत कुरान में आ सहाबा जो शान कुरान में आ शहीदन जो शान कुरान में आ आखिरत जो ऐलान कुरान में आ इन कुरान के पर्दा वणो अर्श ते खुदा राजी थींदो रोज़े में मोहम्मद राजी थी वेंदो आहे जे मां इन कुरान के खणदो इन कुरान जे करे अल्लाह माके जन्नत में जगह दिनी आ सुभान अल्लाह जो मां शेर पढ़ा सिरे की समझ में इंदी थो अद दिल नाल कुरान द जोड़ जरा दिल नाल कुरान द जोड़ जरा पिछे हर मुश्किल आसान होवे दिल नाल कुरान द जोड़ जरा दिल नाल कुरान द जोड़ जरा पिछे हर मुश्किल आसान होवे कुरान दे साफ आईने विच असहाब रसूल दी शान होवे दिल नाल कुरान द जोड़ जरा पिछे हर मुश्किल आसान होवे चो ना सुभान अल्लाह आदे कुरान साथी दुनिया दा कुरान साथी दुनिया दा कुरान साथी कबर दा है कुरान साथी दुनिया दा कुरान साथी कबर दा है कुरान साथी दुनिया दा कुरान साथी कबर दा है कुरान साथी महशर दा कुरान साथी महशर दा वल बख्शिश दा सामान होवे दिल नाल कुरान दे जोड़ जरा पिछे हर मुश्किल आसान होवे अचो के दावत हो जावा वजन में इंदा क्यों जलसन में इंदा क्यों उलमा जी ज़बान में खुदा जो कुरान बुझदा क्यों ए कुरान रहमत बन जी आयो आ ए कुरान हिदायत बन जी आयो आ मां प्यारे नबी इमामुल अंबिया खतीबुल अंबिया सय्यदुल अंबिया रईसुल अंबिया अकरमुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमायो सारी दुनिया कायनात में भले में भलो शख्स आज को कुरान पढ़े कुरान पढ़ाए आज मौलवियन जी अहमियत कोने मदरसे जे तालिबन के लिफ्टी कोन तक करायो तो के बुधाया तो मदरसे जे तालिब जी इज्जत केतरी आ आज समझाई असा चोंदो इज्जत पैसे वाले जिया चोंदो जी डिगी गाड़िया शायद इज्जत इनी जिया जे वट 500 जरेब जमीन आ शायद इज्जत उनी जिया खबरदार इज्जत या फानिया असल में इज्जत अल्लाह वारे है कुरान वारे के खुदा नसीब फरमाए शरिया असल इज्जत कुरान वारे जिया रात जो कलात जो बादशाह पहरो पियो दे डिठे तो मदरसे जो तालिबा
मथों बरसात थी वसे तमाम सख्त कलात जो बादशाह पहरो दींदो तो होते डिठे तो मदरसे जो तालिबा पेरन में जुती कोने मथे ते टोपी कोने आज भी मदरसन जे तडन ते वेहण वाला गरीब हैं आज मदरसन जी चार पाई ते वेहण वाला गरीब हैं नबी से फरमायो दुनिया वारो ए कुरान मुजो गरीबन मा शुरू थियो आ ए गरीबन में मोटी इंदो हजरत बिलाल कुरान पढ़ियो आ आज गरीबन वट कुरान आ मा चंदो दुनिया वारो तवा के दुनिया मुबारक हुजे पैसे वारो तवा के पैसा मुबारक हो जाए गरीब हो तवा के अल्लाह जो कुरान मुबारक हो जाए इन दीन बादा बिल गुरबा वस यऊद फिल गुरबा ए मुजो दीन गरीबन का शुरू थियो आ गरीबन में मोटींदो अरे तवा जेके बैठा हो को दुनियादार हो जा सब गरीब हो ना मिस्कीन हो ना अल्लाह कुरान गरीबन जे सीने में गड कियो आ नबी से फरमायो क़यामत जडी है 500 साल अग गरीब जन्नत में दाखिल थी वेंदा या भी नबी से जी हदीसा ये के गरीब हैं ना ये 500 साल अगे जन्नत में दाखिल थी वेंदा कला जो वाली तो चे अच्छा बी गाली बुधाइंदो वनाओ रात जो तवा पहरो दींदा हुंदो पांच घर जो सामान जो वजीफो बुधायो वनाओ छो तो मौलवी साहब चो ना सही अमलियात जो कम कंदो आ एकड़ो भलो वजीफो बुधायो नबी से फरमायो रात जो पांच घर ते पांच सामान ते एक दफो आयतुल कुर्सी पढ़ी छजो ये दिसो पेरन में जुती लाहे तवज्जो कर पेरन में जुती लाहे इन अंगूर के ही हिलायो अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल कय्यूम ये रात जो आयतुल कुर्सी पांच सामान ते पांच जानवरन ते पांच दुकान ते पांच माल ते पांच बारन ते ये एक दफो आयतुल कुर्सी पढ़ी छद नबी से फरमायो अल्लाह से 70,000 फरिश्ता हिफाजत ले नाज़िल फरमाइंदो आहे अच्छा जेको ब दफा पढ़े नबी से फरमाया जो 2 दफा आयतुल कुर्सी पढ़े अल्लाह ताला वरी 70,000 ब्या भी नाज़िल फरमा छड़ींदो आहे अच्छा हाणे आखिरी गाल बुधायां जेको 3 दफा पढ़े नबी से फरमायो पो पहरिया 70,000 फरिश्ता भी वापस ये जेके ब्या 70,000 वया उहे भी वापस पो फरिश्ता चवन था अल्लाह एक दफो पढ़े तो 70,000 फरिश्ता लही आया 2 दफा पढ़े तो वरी ब्या 70,000 आया हाने 3 दफो पढ़ो थई तो ब्या मोकिलना अल्लाह से चंदो तवा सभई वापस अचो साईं चो के पेरो पढ़ई फरिश्तन हिफाजत कई 2 दफो आयतुल कुर्सी पढ़ई फरिश्तन हिफाजत कई हाने 3 दफो आयतुल कुर्सी पढ़ी तई तवा हिफाजत न क्यों मां रब पान हिफाजत फरमाए चईंदो मां कुरान में रहमत आहे या ना है कुरान में शफा है या ना है कुरान में हिदायत है या ना है ए आसमान में नूर कुरान जे सदके आ ए जमीन कुरान जे सदके बीठी आ ए दरिया कुरान जे सदके हलन था असा मौलवी तवा के छाजी दावत नी ना हो ए कुरान जी दावत नी ना हो त हिन कुरान जे सदके आसमान बीठो आ ए कुरान जे सदके जमीन बीठी आ ए कुरान जे सदके पहाड़ बीठा है आज पांचे बच्चे के ए कुरान जी तालीम दे त तू जो घर रंग जी वने ए तवज्जो कर कलात जो वाली चंदो आ मां रात जो पहरो पे जा सुभान अल्लाह जी आवाज में कमी आ आना वडे आवाज सा मदरसे जो तालिब रिठम एकड़े छप्पर जे हेठां बीठो आ कपड़ा सबे पुस्या पिया थस मानी जो थाल मथे ते थस रोइंदो बीठो आ कलात जो बादशाह तो चे मां जे दिल में रहम आयो मां चो हिंसा वनी करे मिला ओ छपरे में बीठो आ कलात जो बादशाह चंदो आ ये हाथ दिनो मास मां चो केरा बा जैसे मां मदरसे जो तालिबा पेरन में जुती कोन थस मथे ते टोपी कोन थस गरीबा अल्लाह अल्लाह इन कुरान जो कम खुदा गरीबन खां वठदो आ इन कुरान जी खिदमत खुदा गरीबन खां वठदो आ मदरसे जो तालिबा उते रोइंदो बीठो आ मां चो अब्बा इते छो बीठो आ जैसे मीह वसी पियो आयो हम मानी वठन सजी मानी मुझी खराब थी वया कपड़ा मुझा सजा खराब थिया पो मां सोचम त मीह बंद थे मां पंजे मदरसे मोटी वना कला जो वाली चंदो मानियो जो दिठो मास त सभई मानियो खराब भाजी सजी पानी सा खराब मां चो हल तो के मानियो मां पचराए दिया मां बादशाह कलात जो उनी तालिब के रात जो पंजे दरवाजे ते वठी आया मुझी घरवारी निंड पही मां घरवारी के चो तू थी नौकरानी उथी पियो मां चो तवा न उथो घरवारी के चम तू थी कदे मानी वडेरन जी पचाईंदी आ कदे मानी लीडरन जी पचाईंदी आ कदे मानी सरमायादारन जी पचाईंदी आ अज उथी पांजे हथन सा मानी पचात मदीने जे घोट मोहम्मद जो मेहमान आयो आहे जो हिंजे सीने में रब जो कुरान आ सुभान अल्लाह चो मां गलाइंदो हला अज मिठे मोहम्मद जो मेहमान आयो आ तू उथी मानी पचा कल्ला जो वाली चंदो मुझी घरवारी उथी
मानी पचाए करे मदरसे जे तालिब के ॾिनी से 5 रुपया खर्ची जा भी ॾिना से जेब में विझी मदरसे जो गेट टपाए कला जो बादशाह चंदो आ मां रात जो बंगले ते अची सुम्हियमि निंड में माखे मिठे मोहम्मद जो दीदार नसीब थियो निंड में अल्लाह रसूलुल्लाह जो दीदार नसीब कयो चओ न सुभान अल्लाह अल्लाह दुनिया जी नेमत एक पासे मिठे मोहम्मद जो दीदार एक पासे हा असा जो नबी भी शान वारो हा सुभान अल्लाह चो मां गलाइंदो हला बुलंद आवाज से सुभान अल्लाह चो मां गलाया असा जो नबी हुआ जे घिटी में हलदो आ उनी घिटी में जन्नत जी खुशबू इंदी हा जे पहाड़न में नबी से हलदा हा ये पहाड़ मोहम्मद ते कलमो पढ़न शुरू थी वेंदा हा 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 असा के मानू चोंदा है ए देवबंदी नबी के नाहन मनींदा ए देवबंदी नबी जो शान नाहन बयान कंदा अचो ए कुरान मुझे हाथ में असा जो ईमान आ आसमान जो शान घटा जमीन जो शान घटा जन्नत जो शान घटा अर्श जो शान घटा लोह जो शान घटा कलम जो शान घटा कुर्सी जो शान घटा सिदरतुल मुंतहा जो शान घटा जिब्राइल इज़राइल मिकाइल इसराफील उन्हीं जो शान घटा हजरत आदम नबी आ पर उन जो शान घटा नूह नजीयुल्लाह है उन जो शान घटा मूसा कलीमुल्लाह है उन जो शान घटा इब्राहिम खलीलुल्लाह है उन जो शान घटा इस्माइल ज़बीहुल्लाह है उन जो शान घटा हजरत ईसा रूहुल्लाह है उन जो शान घटा असा जो ईमान आ सारी दुनिया है कायनात जो शान घटा मदीने जो घोट मोहम्मद जो शान सबनी खां मथे आ न तो चवे जोर सा सुभान अल्लाह बुलंद आवाज से सुभान अल्लाह चो मंगल हिंदो हला रात जो मिठे मोहम्मद जो दीदार थी ओ नसीब मुझे बंगले में रोशनी फैलजी वही सुबह जो उथम मां चो माखे जल्दी जल्दी मदरसे वठी हलो छो मां चो वो तालिब त ॾिसां जंहिंजी खिदमत जे करे रात मिठे मोहम्मद जो दीदार नसीब थियो आ अचा ॾिसां ये तालिब वेठा आहिनि कुरान शरीफ पढ़दा वेठा आहिनि मां चो ही तालिब न ही मां चो ही न ॾिठा तो कुंड में वेठो आ बस उन माल खयो मास खणी पंहिंजे कुल्हे ते विहारियो मास सिधो कलात जी बाजार में अची वठी आयो मास सॼी कलात जी बाजार पंहिंजे कुल्हनि ते खणी घुमाई मास नौकर चवण लगा साईं हे मदरसे जो मुल्ला हे तालिब इनके पेरन में जुती कोने मथे ते टोपी कोने हेडो तू वक्त जो बादशाह इनके कुल्हनि ते खयूं थो वते साईं असां खे ॾियो न असां हिनखे खणी करे घुमायो हिन जी अहमियत केड़ी आ उनी जो तहां परे थी वञो ही उहो शख्स आ जेके सिर्फ मानी खराई आ मिठे मोहम्मद जो दीदार नसीब थी वियो आहे सब परे थी वञो कलात जे बादशाह चवंदो आ उनी के मां सॼी कलात जी बाजार घुमाई आ रात जो निंड में वरी मांखे दोबारा मिठे मोहम्मद जो दीदार नसीब थियो आ नबी से फरमा कल्ला जवाली रात मदरसे जे तालिब के कुल्हम ते खणी करे घुमायो थी मां मोहम्मद जी दिल चोंदी आ त तोखे कुल्हम ते खणी मदीने जी बाजार घुमाए अचा हा हा जो तू कुरान वारे जी इज्जत कया अज सबे वायदो क्यों इंशाल्लाह कुरान पढ़िंदो पंहिंजे बच्चन के सबे इंशाल्लाह चो सबे इंशाल्लाह चो सबे चो इंशाल्लाह कुरान पढ़ाईंदा से पंहिंजे बच्चन के पंहिंजे बच्चन के नमाज सिखारियो सबे चो इंशाल्लाह हेरे तवज्जो कर नबी से मुंडरे में मुंडरो मिलायो आहे को मां जो लाल जो हिन मुंडरे के ट्रोड़े साहबा चो या रसूल अल्लाह 40,000 पहलवान जी ताकत घटा अकेले दिल पर मोहम्मद जी ताकत घणी आ कंहिंखे ताकत आ जो नबी से जे मुंडरे के ट्रोड़े फरमाए जो नमाज पढ़ दो क़यामत जॾहिं मुंडरे में मुंडरो मिलाए जन्नत में दाखिल कराए छे नमाज पढ़ कुरान पढ़ खुदा जबाना कादे थो वते हेरे तवज्जो कर बिन आवाज़न ते खुदा जी लानत वसदी आ ऐं चैन आवाज़न ते रब जी रहमत वसदी आ ई आवाज़ ॿुधाईंदो वञा जिंदगी ते भरवसो ना है अज तुझा जहन में ठाहींदो हला बिन आवाज़न ते खुदा जी लानता केड़ो आवाज पेरो दोहल जो आवाज जाथे भी वजे उते खुदा जी लानत वसदी आ दोहल जो आवाज गाने जो आवाज शरनाई जो आवाज जाथे भी हले उते रब जी लानत वसदी आ ऐं बियो जेका औरत पार कढी करे पिटे मर्द जे मरण ते औरत जे मरण ते पुट जे मरण ते असा छा कंदाऊं पटको लाहे संथरो बधी बस अची था बिहूं पान के कुटण मरिया से तबाह थिया से जुल्म थियो जेका औरत या मर्द पार कढी करे पिटे उनी आवाज ते खुदा जी लानता बाकी 4 आवाज हुए जमते खुदा जी रहमत वसदी आ आहा जो 4 बुधाइंदो हलाए सब का पेरो आजान जो आवाज सुभान अल्लाह चो आजान जो आवाज जो सुभान अल्लाह उते रब जी रहमत वसदी आ
अल्लाहु अकबर तवज्जो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। मुझे प्यारे नबी फरमायो जड़े अजान जो आवाज बुधो पांजा कपड़ा साफ पाया पांजा वजू करे मस्जिद जे दरवाजे ते हलियो अल्लाहु अकबर मुझे रब जो आवाज हलियो वडेरो सदींदो त वेंदो अबो सदींदो त वेंदो अम्मा सदींदी त वेंदो भा सदींदो त वेंदो हाणे अल्लाह जी ज़ात सॾे थी पई ज़बान जा गुनाह भी खणी हथन जा गुनाह भी खणी अखियन जा गुनाह भी खणी पैरन जा गुनाह भी खणी दिमाग जा गुनाह भी खणी रब जे दरवाजे ते हलियो मुझे प्यारे नबी फरमायो जेको अजान बुधी करे जल्दी जल्दी मस्जिद रे हलदो रब के एडो पसंद ईंदो जण एहराम बधी करे बैतुल्लाह जे दीदार जे लाइ वञी रहियो आहे एडो खुदा के पसंद ईंदो ऐ फरमायो अजान बुधी करे रब जे दरवाजे ते हलियो अचन तुंजो कम रोण तुंजो कम हाथ फैलाण तुंजो कम अखियन में पानी जो नीर हारण तुंजो कम जिंदगी जा गुनाह पेरे सजदे से माफ कर मुझे मोहम्मद रब जो कम है। अजान जाथे भी हल्दी आओ तो शैतान भरी वेंदो आ सुभान अल्लाह चो जे गोठ में अजान न मिलदी आ उते पानी जो कहत हुंदो आ जाते अजान न मिलदी आ उते फौतगी घणी थींदी आ जाते अजान न मिलदी आ उते आसमान में ज़िलज़िला ईंदा आहिनि जाते अजान न हुंदी आ उते बीमारी वधी वेंदी आ जाते अजान हुंदी आ उते रहमत जो मींहुं वसंदो आ सुभान अल्लाह चो मां ॻाल्हाईंदो हलां। अंग्रेज वयो चंड ते अंग्रेज वयो चंड ते होते ॾिठई त ॿ रोशनियूं हिन उहे धरती खां मथे अचनि थियूं दिसे हे छा रोशनी हिकड़ी हेडो मथे 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 पे वने हिकड़ी रोशनी वरी हेडो या सिद्धो मथे पे वने आसमान ते चंड ते अंग्रेज बिठो आ जडे हेठ लही आयो हिते अची करे पुछा कई मां चंड तो सैर कयो आ पर उते ब रोशनियों माके नजर आयो यो बुधायो तो सही यो रोशनियों छा जो होयो ए हिकड़ो आवाज भी बुधम सही वो आवाज छा जो होयो चे छा बुधई चे हिकड़ो आवाज चे केड़ो आवाज बुधई चे हिते जेको मौलवी बांग नींदा हन यो आवाज आसमान ते बुधजी रहियो हुयो बाकी ब रोशनियूं ॾिठम केड़ियूं चे अलाए उहे माखे समझ में ना आयूं उहे रोशनियूं केड़ियूं चे साउन के आलमन बुधायो हिकड़ी रोशनी नबी पाक जे रोज़े जी ही सुभान अल्लाह जो मां ॻाल्हायां हिकड़ी रोशनी मोहम्मद जे रोज़े जी ही हिकड़ी रोशनी बैतुल्लाह जी ही अल्लाह चैन आवाज़म ते रब जी रहमत वसदी आ पहिरों अज़ाम जो आवाज़ ॿियो नंबर अल्लाह जे क़ुरान जो आवाज़ जाते भी हलदो आ रहमत इंदी आ सुभान अल्लाह जो मां ॻाल्हायां। हिकड़ी औरत आई आ मौलवी साहब मुझे पुट के पथरिया ॾाढी तकलीफ़ आ खबर पई आ त कुरान में अल्लाह हर बीमारी जो इलाज भी रखियो आ मुझे पुट के ॾाढी तकलीफ़ आ वॾा इलाज कराया है ऑपरेशनूं भी करायो है पर या पथरी खत्म न थी थे अल्लाह जे कुरान में ताकत आ अल्लाह फरमाए तो वनो नज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन हर बीमारी जो इलाज रब जो कुरान मौलवी साहब जो अम्मा गिलास पानी जो खणी आ उहा औरत विचारड़ी गिलास पानी जो खणी आई आ मौलवी साहब उनी पानी ते हिकड़ी आयत कुरान जी तो पढ़े इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जा व बुस्सतिल जिबालु बस्सा फकानत हबाअम मंबस्सा चवनी पंहिंजे पुट खे ॾे उनी नौजवान जेके पथरी में सूर आ दुनिया वारा हर बीमारी जो इलाज कुरान हर मुसीबत जो इलाज कुरान हर परेशानी जो इलाज कुरान उन्हीं नौजवान वो पड़ल पानी पीतो अल्लाह से उन्हीं मालूनी के शफा नसीब फरमाए छड़िया है। त्रेबा आवाज एक कुरान शरीफ जो आवाज सुभान अल्लाह चो बुलंद आवाज से सुभान अल्लाह चो सुलेमान नबी जो तख्त हवा में पे उड़े हिकड़े मानू वेठो वेठो ॾिठई सुलेमान नबी जो तख्त हवा में तो उड़े ओ तो चवण लगो सुभान अल्लाह सुलेमान नबी जो तख्त हवा में तो उड़े चई सुभान अल्लाह सुलेमान नबी बुधी वरतो हवा के चई हेठ लही हल
हवा लही आई, पहाड़ भिजिया, जिन भिजिया, फरिश्ता भिजिया, सभई भिजिया। सुलेमान नबी उन्हीं सां जी करे मिलियो, चे छा चई, जैसे मैं अल्लाह जी कुदरत ॾिठी ज़बान में निकरियो सुभान अल्लाह। अल्लाह हज़रत सुलेमान चो तख्त तोखे ॾियां, बादशाही तोखे ॾियां, हवा तोखे ॾियां, जन्नात तोखे ॾियां, पखी तोखे ॾियां, परिंदा तोखे ॾियां, सुभान अल्लाह जो सवाब तो मांखे ॾे। चवन लगो से एडो सवाब आ, चे हा, चे पखी एतरे तई जेतरे ते मैं जिंदा हां, हवा एतरे तई जेतरे ते मैं जिंदा हां, जन्नात एतरे तई जेतरे ते मैं जिंदा हां, सुभान अल्लाह एतरे ते जुदा न थींदो जेतरे ते अल्लाह सुभान अल्लाह हवारे के जन्नत में जगह नसीब न फरमाए छड़ींदो आहे। मुसलमानों कुरान पढ़ो, कुरान पढ़ो, खुदा जबान हो कुरान पढ़ो, गुमराही को बची वेंदो, नमाज पढ़ो गुमराही को बची वेंदो, उलमा सा ताल्लुक पैदा कयो गुमराही का बची वेंदो। चैन आवाज़म ते रब जी रहमत आ, पहिरों अज़ान जो आवाज़ सुभान अल्लाह चो, बियो कुरान शरीफ जो आवाज़, ऐं टियों आवाज़ ॿुधायां बैतुल्लाह शरीफ जे ॿाहिरां लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जो आवाज़। जो हाजी बाहरों तवाफ कंदा है ना, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्दा वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक। मुझे प्यारे नबी फरमायो हाजी अजरे तुझी पेरी नजर बैतुल्लाह ते पेंदी आ, खुदा जिंदगी जा गुनाह माफ फरमाए छड़ींदो आहे। जेतर लब्बैक जी आवाज़ ते रहमत आ, ये थिया टे आवाज़। चौथों आवाज़ जेको नारे तकबीर जो आवाज़ सुभान अल्लाह जो मंगल है। ए मौलवी साहब स्टेट में नारो हयो नारे तकबीर, वरी जमात जो अल्लाह अकबर, वरी मैदान जिहाद में नारे तकबीर, वरी जमात जो अल्लाह नारे तकबीर। जेतरे तई नारे तकबीर जो आवाज गूंजदो रहंदो एतरे तई मुसलमान कमजोर न थींदा। जेतरे तई नारे तकबीर जो आवाज धरती ते गूंजदो रहंदो मुसलमान मगलूब न थींदा। अज तवा के बुधाइंदो हला यो नारे तकबीर के हयो आ, शुरुआत काथों थी आ, यो मां न हयो आ, स्टेज मो न हयो आ, यो नारे तकबीर सब का प्यारा मक्के पाक में मदीने जे घोट मोहम्मद पाण हयो आहे। केड़ी माल हयो आई जमल हजरत उमर मिठे मोहम्मद ते कलमे पढ़न जले अचे पियो। केरा जैसे उमर थो अचे अल्लाह अकबर, हाथ में छातस जे तलवार, बियो केर तस जे भेण गतस, भेण के डाढा धक हया थई, भेण रतो रता मुसलमान न थियो आ। एडो नबी से वेठा आहिन, एडो हजरत अमीर हमजा वेठो आ, एडो नबी से जे यार वेठा आहिन, एडो उमर अचे थो हाथ में तलवार तस, भेण जख्मो जख्मा, भेण रत सा भरी पया। हजरत उमर कावड़ में सिद्धो अचे तो पियो। हजरत अमीर हमजा नबी से जो चाचो आ, उनी जी नजर हजरत उमर जे चेहरे ते पया। ओ तो रड़ के उमर खबरदार अदब एहतराम साथ जाए, ये मुझे मदीने जे घोट मोहम्मद जी महफिल आ, इते अदब साथ जाए, मता तुझे हाथ में तलवार आ, खबर पई तो निकते हैं शहीद करण जे लाए, अदब साथ जाए। नबी से फरमायो चाचा दड़का न दे उमर के, हाने इहो उमर अजाब ना है, मां मोहम्मद जी दुआ जो जवाब तो अचे है। मां खुदा का जो घुरियो होती उमर माखे दे। हजरत उमर आयो, अल्लाह तवज्जो कजाए, हजरत उमर आयो, मिठा मोहम्मद उठी बीठा, हजरत उमर जे मथे ते चुमी ॾिनो, हेड़े तवज्जो। ऐं हजरत उमर जे इस्तकबाल जे लाइ मदीने जे घोट सोने मोहम्मद पाण नारो हयो आ। इहो नारे तकबीर जो आवाज़ जेतरे तई गूंजंदो रहंदो एतरे तई क़यामत कायम न थींदी। असां तव्हां जा खैर खां हूं, असां तव्हां जा बदखा न आहियूं, असां तव्हां के हमेशा दीन जी दावत ॾिनी आ, असां तव्हां के हमेशा भली ॻाल्हि जी दावत ॾिनी आ। ए कुरान शरीफ मुंहिंजे हथ में आ, जेकॾहिं हाणे बि अमुन चाहियो था त वरी बि जमियत उलमा इस्लाम जो पासो वठो, हाणे बि इज्जत बचाइण चाहियो था त हिन क़ुरान जो पासो वठो, हाणे बि सुकून चाहियो था हिन क़ुरान जो पासो वठो, हाणे बि अल्लाह जी जेकॾहिं मदद चाहियो था हिन क़ुरान जो पासो वठो। जमियत उलमा इस्लाम पूरी दुनिया जे अंदर सब खां वॾे में वॾे आलमन जी जमात आ, पर हिकड़ी मुबारक बी भी ॾियां, हिन जमात में 13 लाख कुरान जा हाफिज भी आहिनि।
अल्लाह अकबर मां तादाद बुधाया तो हैरान थी वेंदो। वक्त जा जुनेद हिन जमात में, कुरान जा हाफिज हिन जमात में, वलीउल्लाह हिन जमात में, बुजुर्ग हिन जमात में, मुजाहिद हिन जमात में, हुसैन अहमद मदनी हिन जमात में, अताउल्लाह शाह बुखारी हिन जमात में, हजरत हमादुल्लाह हालेजीवी हिन जमात में, ताज महमूद अमरोटी हिन जमात में, हजरत से बेरवारो इन्ही जमात में, अबुल कलाम आजाद इन्ही जमात में, अहमद अली लाहौरी जंहिंजे कब्र में जन्नत जी खुशबू थी अचे वो इन्ही जमात में, वलीउल्लाह इन्ही जमात में। पर शहीद इस्लाम, शहीद नमाज, शहीद जमियत, शहीद मस्जिद, शहीद वजू हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो भी इन्ही जमात के अंदर है। असा तहां के हमेशा यही दावत नी आ, ये फितने जो दौर थो, आखिरी दौर थो, टाइम खत्म थी वा, ये बुराई जो दौर थो, नबी संजे सुन्नतन के जिंदा क्यों, पांजे बारन के मस्जिदन में मोकलियो, पांजे बारन के मदरसन में मोकलियो। हाने दिसो मां तहां जे सामने वेठो आ, मां गरीब हाँ, मिसकीन हाँ, पैसे वालो न हाँ, दौलतमंद न हाँ, पर मां इतने कुर्सी ते टेक्यो वेठो हाँ। तहां मोतबर, दौलतमंद, पैसे वारा, माखों वधीक सोहना सभई हेठ वेठा हो, मां हिते चढ़ो वेठो हाँ। भला हिते माखे पैसे विहारियो आ छा, हिते माखे का गाड़ी आ उन्हीं जे करे वेठो आ छा, माखे का जमीन आ इन्हीं करे वेठो आ छा, मां को सोहणो आ छा इन्हीं करे वेठो आ छा। हिते माखे अल्लाह सही कुरान जे सदके विहारियो आहे। जेको कुरान सा जारी रखदो उन्हीं जा बेड़ा पार थी वेंदा, जेको कुरान से निभाइंदो उन्हीं जा बेड़ा पार थी वेंदा। मां अमानुल्लाह साहब के मुबारकबादी तो दिया। अमानुल्लाह साहब अज तो पांचे गोठ में रहमत जा मीह वसराए छजा है। जल जमात इन जो तावन कयो आ, अल्लाह उनन जे घरन के भी आबाद फरमाइंदो। कुरान क़यामत ताईं रोशन रहंदो, मोहम्मद जो दीन क़यामत ताईं रोशन रहंदो, नबी जी शरीयत क़यामत ताईं रोशन रहंदी। टाइम खत्म थियो, आखिरी गाल भी बुधाया हिकड़े मिनट जी। सुभान अल्लाह चो तो मैं तकरीर खत्म किया। बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह। नबी सही जे दौर में एकड़ो जादूगर हुयो, उन्हीं कोशिश कई तो मां कुरान जे आवाज के बंद किया। अबू जहल घुरायस चे असा जे मक्के शहर में एकड़ो नबी आयो आ जंहिंजो नालो अर्श ते अहमद आ, फर्श ते मोहम्मद आ। चओ सुभान अल्लाह। मां चवंदो आ माखी में मिठाण घटा, मोहम्मद जे नाले में मिठाण घणो आ। खीर में मिठाण घटा, मोहम्मद जे नाले में मिठाण घणो आ। मक्के में वरी उन्हीं वटि हिकिड़ी किताब आ जंहिंजो नालो कुरान आ। उहो रात जो पढ़दो आ, उन्हीं में एडो लुत्फ आ, एडो मज़ो आ जो असां जा पोढ़ा छतन ते चढ़ी उन्हीं मोहम्मद जो कुरान ॿुधी सभई मुसलमान थी वेंदा आहिनि। आहे को तरीक़ो कुरान जो आवाज़ बंदि थिए। उन्हनि चयो पोइ तूं मुतालबा कर नबी साईं खां कुरान जो। अब टाइम ख़तम आहे, बसि महिमान भी थी सघे थो अची विया हुजनि, टाइम बसि 2 मिंट थो ॻाल्हायां। चए तूं के मुतालबा कर नबी साईं खां, पोइ मतां उन्हनि मुतालबनि जा जवाब न ॾेई सघई त कुरान शरीफ जो आवाज़ बंदि थी वेंदो। पोइ राति जो वेही वेही करे 3 मुतालबा सोचई। चाहे सुबह जो पुछदो मांस, अगर जवाब ॾेइयो तो मदद कंदो मांस, जवाब न ॾेइयो तो पोइ बसि मां उन सां मुक़ाबिलो कंदुसि। सुबह जो नबी साईं जी महफ़िल में आयो, एॾो मदीने जो घोट मोहम्मद वेठो आहे। सुभान अल्लाह। चओ मां ॻाल्हायां। अम्मा चवंदी आहे चंड में रोशनी घटि, मोहम्मद जे चेहरे में रोशनी ज़्यादा है। अम्मा चवंदी आहे जॾहिं नबी साईं खिलंदा हा, ॾंदनि मां नूर जी लाट निकिरंदी, अंधेरे में रोशनी पैदा थी वेंदी है। अल्लाह हुज़ूर से वेठा आहिनि। अबू जहल आयो, साईं हिकिड़ो मुतालबो आहे। चए कहिड़ो? मां कलमो पढ़ंदो मां, पर मुतालबो आहे। चए कहिड़ो? ए चंड 2 टुकड़ा करे ॾेखार त पोइ नबी मञाई। अगर चंड 2 टुकड़ा करे वए नबी मञींदो मां। नबी से चयो मां इन कम लाइ त न आयो आहियां जो तोखे चंड 2 टुकड़ा करे ॾियां, मां त तौहीद बयान करण आयो आहियां। पर अल्लाह मतां इहो मुसलमान थी भी पए, अल्लाह मदद कर। मुंहिंजे नबी चंड ॾे इशारो कयो आहे, हिकिड़ो टुकड़ो अर्श ते आहे, ॿियो मिठे मोहम्मद जे कदमनि में हलियो आयो आहे। पर मुसलमान न थियो, ईमान न आंदई, ईमान न आंदई। छो त हिदायत कंहिंजे हथ में आ? अल्लाह जे हथ में आ। मौलवी जो कम समझाइण आ, मौलवी जो कम तबलीग करण आ, हिदायत अल्लाह जे वस में आ। ॿियो मुतालबो, साईं मुंहिंजे हथ में छा आहे? ॿुधायो मुंहिंजे हथ में छा आहे? नबी साईं चयो मां ॿुधायां तुंहिंजे हथ में छा आहे? या हथ वारी शइ पाण चवे त मोहम्मद अल्लाह जो नबी आहे, पोइ छा मञींदे? चवण लॻो थी नथो सघे। उन अबू जहल जे हथ में पथरियूं हुयूं, उन पथरनि में आवाज़ आयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन पथरनि मोहम्मद ते कलमो पढ़ाओ। चवण लॻो से 3 मुतालबो आहे। चए कहिड़ो? ही गोह वेठी आहे, इहा गोह चवे तो अल्लाह जो नबी आहे, मां तोखे मञण जे लाइ तयारु आहियां। नबी साईं गोह ॾे इशारो कयो। चए गोह ॿुधा मां केरु आहियां? उन गोह खे ज़बान
मिली आ वो अगो चवन लगी अंत मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाहु अकबर कबीरा मुझो नबी अर्शम जो भी नबी आ मुझो नबी फरशम जो भी नबी आ मुझो नबी नारन जो भी नबी आ मुझो नबी नूरन जो भी नबी आ मुझो नबी परायन जो भी नबी आ मुझो नबी पहजन जो भी नबी आ मुझो नबी सजनन जो भी नबी आ मुझो नबी दुश्मनन जो भी नबी आ आज ऐलान कर मदीने जो मीर 1.25 लाख नबियन जो भी नबी बन जी करे आयो है असा खुश नसीब हूं जो मोहम्मद जड़ो नबी मिलियो आ असा खुश नसीब आहियूं कुरान जड़ी किताब मिली आ आखिरी गाल पो चवन लगो हाने छा क्या एकड़ो जादूगर थी उन्हीं के घुरा पैसा देस वडो खतरनाक जादूगर थी जादू कंदो आ चे नालो जादल चे जम्माद चे वठी अचोस उन्हीं ने पैगाम वियो जम्माद मक्के पाक में आयो अबू जहल उन से मिलियो चे छा नालो थी चे जम्माद छा कंदो आ चे जादू चे मासा जे शहर में एकड़ो नबी आ जंजो नालो मोहम्मद आ जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं जे मथा जादू करणो आ पैसा घणा वरदे चे पो छाजले जादू क्या चे हुन वटि हिकड़ी किताब आ कुरान ए पाण भी हसीन डाढो आ जेको दिसदो तो वने मोहम्मद ते कलमो पढ़दो मुसलमान थींदो तो वने हसीन भी डाढो आ जमील भी डाढो आ अखलाक भी डाढो थस अल्लाह हजरत बिलाल डिठो आ मोहम्मद जो नौकर बणो वेठो आ हजरत अली डिठो आ गुलाम बणो वेठो आ अबू बकर डिठो आ गुलाम बणो वेठो आ उस्मान डिठो आ गुलाम बणो वेठो आ इन जे करे पैसा जेतरा चवे जाई उनी चो मां 200 उठ कणक जा भरल वरदो मां जादू करन जे तैयार हां 200 उठ कणक जा भरल वरदो मां 40 तोला सोन 40 तोला चांदी जेकरे कबूल अथी त माखे दे मां सुबह जो सवेरे वना तो उनी नबी ते जादू करे तो जा अबू जहल जो माखे कबूल आ उनी के 200 उठ कणक जा मिलिया 40 तोलो सोन मिलियो 40 तोलो चांदी मिली रात जे अंधारे में वो जमात नबी से जे दरवाजे ते आयो आ अची रात जो दरवाजो खड़काए दरवाजो कै बे न खोलियो आ दरवाजो मिठे मोहम्मद पान खोलियो आ जे नवा जमात जी नजर मुझे सोने मोहम्मद जे चेहरे ते पई आ तो वो चवन लगो साईं मां त जादू करण आयो हम पर हाने मां तहां जो चेहरो डिठो आ कसम आ खुदा जो सारी दुनिया कायनात में एड़ो बार मां पैदा ही न कियो आ एड़ो बार जम्यो ही ना है एड़ो हसीन कदे पैदा थियो ही ना है पर मां त जादू चले हम नबी से जो जमात तोखे इजाजत आ तू जादू कर या तू ये कर पेरो मां मोहम्मद रब जो कुरान बुधाई भला चवन लगो से तहां कुरान बुधायो उनी जमात जे हाथ में मुझे सोने मोहम्मद हाथ मिलायो आ सुभान अल्लाह चौधण मंगल है मां चोंदो आ किताब हुजे कलामुल्लाह लफ्ज बुझाए किताब हुजे कलामुल्लाह मदरसो हुजे बैतुल्लाह किताब हुजे कलामुल्लाह मदरसो हुजे बैतुल्लाह उस्ताद हुजे मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाहु अकबर कबीरा जमात जे हाथ में मुझे सोने नबी हाथ मिलायो अल्लाह जे नबी कुरान जी तिलावत शुरू किया केड़ी सूरत मुझे सोने नबी पढ़िया अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान मुझे सोने नबी पांजे मिठी जबान सा पांजे प्यारे आवाज सा रब जे कुरान जी तिलावत शुरू किया जमात के डकनी वठी वया अखन में पानी जा नीर वही आया रोई करे चे तो सोना ज्यादा कुरान न पढ़ो मां ऐलान तो कया अबू जहल भी कूड़ो आ अबू जहल जो मजहब भी कूड़ो आ अबू जहल जी सियासत भी कूड़ी आ कुरान भी सच्चो आ तो मिठो मोहम्मद मुस्तफा भी सच्चो आहे सारी दुनिया अल्लाह जे कुरान के मन्यो तहां के दावत देना हूं कुरान जी कुरान कह वटा आलमन वटा सुभान अल्लाह चुमंगल है ये मदरसा खुला पिया थो ये मस्जिदू हलन थियूं इन कुरान शरीफ जे सदके हलन थियूं पाकिस्तान में वडे में वडी जमात जमियत उलमा इस्लाम जेमें हजारे आलिम थो जेके 24 कलाक कुरान शरीफ पढ़ंदा वेठा आहिनि तहां आलमन जो पासो वठो यार बचदो 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 इंशाअल्लाह तकलीफन को बचदो दुनिया में भी आखिरत में भी अल्लाह ताला हिन तहां जे इज्तिमा के कबूल फरमाए अल्लाह हिन तहां जे प्रोग्राम के कबूल फरमाए ए जो रात जो टाइम दीवाना वेठा आहिनि अल्लाह इन जो कुरान बुधण कबूल मंजूर फरमाए ईसा अलैहि सलाम कब्रिस्तान में टपियो हिकड़ी कब्र में अजाब थे पियो हजरत ईसा अलैहि सलाम उन के जिंदा कियो पुछाईंस तो के अजाब छाजे करया चेसी मां को गुनाह थी विया अल्लाह मां के कब्र जो अजाब दिनो आ हजरत ईसा अलैहि सलाम हलियो वियो जदे 10 ऐं 5 सालन का बाद ईसा अलैहि सलाम जो मोटियो दिसे तो उन कब्र में अल्लाह जन्नत जी हवा हलाए छड़ी आ
हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हीं के वरी जिंदा क्यों चे उठी वो उठ्यो ईसा अलैहिस्सलाम पुछो दे खबर भला अगर मां आयो हम तुझे कब्र में अजाब हुयो हाणे वरी तुझे कब्र में अल्लाह से जन्नत जी हीरा हलैया छा सबब आ चे साईं मां जरे फौत थियोम न मुजी घरवारी के उम्मीदवारी ही उनी छा कयो मुजो पुट पैदा थियो पो सोचई थी के मां काडे मोकलिया पो मदरसे वठी वियस उते वनी करे कुरान जी तालीम दिनैस उते मदरसे में मुजो यतीम बच्चो वेठो आ मौलवी साहब उनी के पहिरो सबक दिनो आ बिस्मिल्लाहिर रहमान रहीम अजने यतीम बच्चे अल्लाह जे कुरान जी तिलावत शुरू कया रब जी रहमत के जोश अची वियो अल्लाह फरमाए तो जो बच्चो कुरान पढ़े उनी जे पी के कब्र जो अजाब दिया जो बच्चो कुरान पढ़े उनी जे पी के मां अजाब दिया या मुझी रहमत गवारा नथी करे इन यतीम बच्चे जे कुरान जे सदके मां हिन जे पी के जन्नत में जगह नसीब तो फरमाए छड्या अकीदो भी ठायो अकीदो ठायो तौहीद वारा थियो आलमन जो साथ जो बहरहाल टाइम मुखतमा बया उलमा किराम भी काफी जेके इंशाअल्लाह पांजे पांजे सोने अंदाज में तहां जो ज़हन ठाइंदा तहां जो अकीदो ठाइंदा दुआ कि अल्लाह ताला इन प्रोग्राम के बारगाह आलिया में कबूल मंजूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।